बे न्यूज़ में खबरों में अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठटो खां। फार्मा एक्शन क्लब ठटा पैकेट रमज़ान क्रिकेट नाइट टूर्नामेंट जो अॼु 8हों मैच थी गुज़रियो, जंहिंमें ज़ुहैब मेन जे पैकेट शहज़ादे जो मुक़ाबिलो सारंग मुग़ल जे पैकेट सुल्तान सां थियो। टॉस पैकेट शहज़ादे टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो ऐं मुक़ररु 10 ओवरनि में 124 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जंहिंमें ज़ाकिर खटक ऐं वसीम आरंग बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। जवाबी इनिंग में पैकेट सुल्तान मुक़ररु 10 ओवरनि में टारगेट जो पीछो कंदे 86 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें सारंग मुग़ल ऐं सूफ़ी आबिद मसन बहितरीन बैटिंग जो मुज़ाहिरो कयो। अहिड़ी रीति फार्मा एक्शन क्लब ठटो जी तारीख़ जो 8हों मैच पैकेट शहज़ादे पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट के मैच में लाला गफ़ार ऐं ज़ुल्फ़कार मेमन गुडू ऑफिशियल एम्पायरिंग जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। दिलंद कॉमेडी लाइ शहबाज़ अहमद मेमन जलाली ऐं स्कोरिंग लाइ जमील खत्री फ़राइज़ सरअंजाम ॾिना। रिपोर्ट करे अहमद अशरफ ख़ासकेली बेरोची बे न्यूज़ ठटो।